जी नाज़रीन, ख़बर अवां खे ॾियूं T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ख़िलाफ़ भारत जी ॿी विकेट किरी आहे। 10 रननि जे नुक़सान ते भारत जी ॿी विकेट किरी पई आहे। भारतीय क्रिकेट टीम जा ओपनर रोहित शर्मा ऐं KL राहुल 4 रन्स ठाहे सघिया आहिनि। रोहित शर्मा खे हारिस रऊफ़ ऐं KL राहुल खे नसीम शाह पवेलियन मोकिले छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां अव्हांखे आगाह करे रहियो नाज़रीन, पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 160 रन जो हदफ़ ॾिनो। ख़बर अवां सां हिकु ॿियर शेयर कंदा हलूं। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ख़िलाफ़ भारत जी ॿी विकेट 10 रन ते किरी पई आहे। भारतीय क्रिकेट टीम जा ओपनर रोहित शर्मा ऐं KL राहुल 4 रन ठाहे सघिया। रोहित शर्मा खे हारिस रऊफ़ ऐं KL राहुल खे नसीम शाह पवेलियन मोकिलियो। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं, रोहित शर्मा खे हारिस रऊफ़ ऐं KL राहुल खे नसीम शाह पवेलियन मोकिलियो आहे। नाज़रीन, ख़बर जे हवाले सां अव्हांखे आगाह कंदा हलूं त पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 160 रन जो हदफ़ ॾिनो आहे।